अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां वकार अहमद ऐं भली कार कयां थो मां तव्हांखे पंहिंजे वकार अहमद यूट्यूब चैनल में। दोस्तों, अगर तव्हां फेसबुक यूज़र आहियो या जेकॾहिं तव्हां फेसबुक इस्तेमालु करियो था त हीअ तव्हां जे लाइ काफ़ी इंफॉर्मेटिव वीडियोज़ ऐं इम्पॉर्टेंट वीडियो आहे। ठीकु आहे। त जेकॾहिं तव्हां पंहिंजे फेसबुक आई डी जी इहा ॼाण नथा रखो त तव्हांजी आई डी किथे किथे यूज़ पई थिए, किथे किथे उहा लॉगिन आहे, कहिड़नि कहिड़नि डिवाइसिस में लॉगिन थियल आहे। ठीकु आहे दोस्तों, त तव्हांखे जेकॾहिं इन शइ जी ॼाण न आहे त तव्हां अॼु खां ई पंहिंजी आई डी खे डीएक्टिवेट करे छॾियो। ठीकु आहे, छो जो ही बिल्कुलु हिकु अहम जेको आहे तव्हांजे लाइ मसइलो आहे। ठीकु आहे, त मां तव्हांखे इहा सेटिंग पंहिंजे फेसबुक एप्लीकेशन में वञी करे ईंदे तव्हांखे सम्झाईंदुमि त इहा तव्हां कीअं हिनखे करे था सघो। ठीकु आहे, त हिते पाण ईंदासीं पंहिंजी फेसबुक एप्लीकेशन खे कंदासीं हिते ओपन। ठीकु आहे, हिनखे हिते ओपन करण खां बाद में पाण जेके 3 लाइन्स आहिनि राइट हैंड साइड खां उन ते कंदासीं क्लिक। ठीकु आहे, हिन ते हिते क्लिक करण खां बाद में हिते ईंदासीं पंहिंजी सेटिंग्स में। ओके, हिते सेटिंग्स एंड प्राइवेसी जेको हिन में अचे थो ऑप्शन, हिन ते कंदासीं हिते क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में हिते पाण ईंदासीं पंहिंजे सेटिंग्स ते। हिते जेको सेटिंग्स जो हिन में ऑप्शन हिते अचे थो हिन ते कंदासीं क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में हाणे हिते जेके पंहिंजूं मुख़्तलिफ़ सेटिंग्स आहिनि उहे हिन में ओपन थी वेंदियूं। ओके, त हिते पाण ईंदासीं पंहिंजे सिक्योरिटी एंड लॉगिन। हिते जेको हिन में ऑप्शन अचे थो हिन ते कंदासीं पाण क्लिक। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां बाद में हिते असां वटि जेके जेके असांजे डिवाइसिस जेके आहिनि जिन में असांजी आई डी हिते लॉगिन कई वई आहे त उहे असांखे हिते टोटल हिन में शो थींदियूं। ठीकु आहे, त हिन में तव्हां ॾिसी था सघो त हिते हिन में मुंहिंजो जेको मोबाइल आहे इंफिनिक्स स्मार्ट 3 प्लस हे उनजी सिर्फ़ु ॾेखारे थो त हिते वेयर यू आर लॉग्ड इन। त इन में जेके मुंहिंजा मोबाइल आहिनि ऐं सिर्फ़ु इन्हनि में ई मुंहिंजी आई डी हिन में लॉगिन थी आहे। ओके, त उन खां पोइ जेकॾहिं तव्हां हिन जो हिते पासवर्ड चेंज करणु चाहियो था त उहो बि हिते करे था सघो। न त जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल खे तव्हां पंहिंजी आई डी खे जेकॾहिं सिक्योर करणु चाहियो था त हिते 2 फैक्टर ऑथेंटिकेशन जेको आहे हिन ते कंदव क्लिक। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां बाद में हिते पाण खे पंहिंजो नंबर ॾियणो पवंदो या हिन में जेको पंहिंजो मेथड आहे उहो हिते असांखे चूज़ करणो पवंदो त असीं कहिड़े मेथड सां हिनखे जेको 2 स्टेप वेरिफिकेशन आहे उहो असीं हिनखे कीअं हिन में इनेबल करे था सघूं। ओके, त हिन में ही असांजो जेके ऑप्शन्स आहिनि उहे हिन में ओपन थी चुका आहिनि ऐं हिन में लिखे थो हेल्प प्रोटेक्ट योर अकाउंट ऐं हिन में जेको फर्दर जेको लिखियलु आहे तव्हां हुनखे ॾिसी था सघो ऐं हिनखे सही नमूने सां पढ़ी करे ऐं हुन खां पोइ हिनखे तव्हां इनेबल कयो। ओके, त हिन में जेको असांजो स्टेप आहे टेक्स्ट मैसेज वारो त असीं हिनखे कंदासीं हिते सिलेक्ट। ओके, हिन ते क्लिक करण खां बाद में असीं ईंदासीं पंहिंजे हिते कंटिन्यू ते क्लिक कंदासीं। ओके, हिन ते क्लिक करण खां बाद में हिते असां वटि नंबर जो ऑप्शन अची वेंदो जंहिंमें असीं पंहिंजो जेको नंबर असां वटि हिते मौजूदु हुजे हर टाइम असीं उहो हिन में ॾेई करे ऐं उन खां बाद में हिनखे कंफर्म कंदासीं। ओके दोस्तों, त हिते तव्हां पंहिंजो हिते हिन में नंबर लिखो जेको तव्हां 2 स्टेप वेरिफिकेशन लाइ जेको तव्हां नंबर हिन में ॾियणु चाहियो था, जेको तव्हां वटि हर टाइम ऑन हुजे। ठीकु आहे, त उहो हिते पंहिंजो नंबर ॾींदो ऐं हिन में मां पंहिंजो नंबर हिन में लिखां थो। ओके, नंबर लिखण खां बाद में हिते ईंदासीं पाण पंहिंजे कंफर्म ते कंदासीं क्लिक। कंफर्म ते क्लिक करण खां बाद में असांखे हिते पासवर्ड जी ज़रूरत पवंदी। असीं पंहिंजो पासवर्ड हिन में एंटर कंदासीं त उन खां पोइ असांजो ही वेरीफाई थींदो। हिते तव्हां ॾिसी था सघो त हिते फॉर योर सिक्योरिटी प्लीज़ री एंटर योर पासवर्ड टू कंटिन्यू। ओके, त हिते हिन में मां पंहिंजो पासवर्ड लॻायां थो। ठीकु आहे, हिते पासवर्ड लिखण खां बाद में हिते हिन ते कंटिन्यू ते कंदासीं पाण क्लिक। ठीकु आहे, त उन खां बाद में हिते एंटर कोड जो हिते ऑप्शन अची वेंदो जेको असांखे कोड जेको असां हिन में नंबर ॾिनो आहे उन नंबर ते असांखे सेंड कयो वेंदो आहे। उहो असीं जेको आहे पंहिंजे मैसेज में वञी करे उहो हिन में कोड लॻाईंदासीं जेको 6 नंबरनि जो कोड हूंदो आहे। ठीकु आहे, उहो लॻाए करे हुनखे पोइ हिनखे कयूं था कंटिन्यू। ठीकु आहे, त हलूं था पंहिंजे मैसेजनि में। ठीकु आहे, त हिन मैसेजिस खे कयूं था ओपन। हिते ओपन करण खां बाद में असांखे हिते हिकु मैसेज रिसीव थियल हूंदो। ठीकु आहे, त फेसबुक जे नाले सां हिते मैसेज असांखे रिसीव थियल आहे जेके 6 नंबरनि जो कोड आहे। हिते कॉपी कयूं था हिनखे डायरेक्टली हिते। ओके, हिनखे हिते डायरेक्टली हिन कॉपी करण खां बाद में हिते हिनखे कंदासीं हिते पेस्ट करण खां बाद में पोइ असीं हिनखे कंदासीं हिते कंटिन्यू ते क्लिक। ठीकु आहे दोस्तों, त असांजो लास्ट स्टेप इहो ई आहे। उन खां बाद में असांजो जेको 2 फैक्टर ऑथेंटिकेशन आहे उहो हिन में ऑन थी वेंदो। ठीकु आहे, त हिन में ई असांखे हिन जो मैसेज अची चुको आहे त 2 फैक्टर ऑथेंटिकेशन इज़ ऑन ऐं उन खां पोइ असांजो हिते नंबर ॾिनल आहे त हिन नंबर ते तव्हांजो 2 फैक्टर ऑथेंटिकेशन जेको आहे ऑन थियल आहे। ठीकु आहे, हिनखे कंदासीं हिते डन ते क्लिक। डन ते क्लिक करण खां बाद में असां हिते पोइ ते ईंदासीं लिखियलु आहे यूअर सिक्योरिटी मेथड ऐं उन खां पोइ हिन में नंबर ॾिनल आहे। त हिन ते जेकॾहिं असीं किथे बि पंहिंजो जेकॾहिं आई डी लॉगिन कंदासीं त असांखे हिते डायरेक्टली हिन जो मैसेज अची वेंदो। ओके, त इहो हुयो असांजो अॼु जो वीडियो। उमेदु कयां थो तव्हांखे बिल्कुलु सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तव्हांखे वीडियो अगरि पसंदि आयो आहे त इन वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो छो जो अहिड़ा इन्फॉर्मेटिव वीडियो असां डेली बेसिस ते हिन ते अपलोड कंदा आहियूं।
ओके, त मिलंदासीं कंहिं नएं वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।